नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु मुबारकपुर लॻे ॻोठ पुराणे जंगू में मौजूदु आहियूं, जिते हाई स्कूल जी बिल्डिंग जो कमु रोलड़े जो शिकार आहे। हितां जो जेको ठेकेदार आहे उहो अध में कमु छॾे करे हलियो वियो आहे। अचो त हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। ॻोठ पुराणे जंगू में वाक़ई अब्दुल कादिर हाई स्कूल जो कमु मुकमल तरह बंदि थी वियो आहे। सामान ठेकेदार वापसि खणी विया आहिनि, ख़बर न आहे विकिणी छॾिया त अलाए छा मसइलो आहे। बहरहाल असां आला हुकम खे गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी करे त इहो कमु जल्द खां जल्द शुरू करायो। ॿारड़ा हिते हिन स्कूल यानी गर्ल्स स्कूल में पढ़ी रहिया आहिनि, हुन हाई स्कूल जा ॿारड़ा हिन गर्ल्स स्कूल में पढ़ी रहिया आहिनि। तमामु ज़बूर हालत में आहे स्कूल बि। असां गुज़ारिश कयूं था त हाई स्कूल जो कमु जल्द खां जल्द शुरू कयो वञे। ठेकेदार आयो कमु कई कमु को हलियो वियो आहे, हिन महिल वापसि न थियो आहे। तव्हां ॾिसो था पाण विज़िट तव्हां कयो हूंदो, जेको असांजो इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिन स्कूल जो जल्द मां जल्द कमु जेको आहे स्टार्ट कयो वञे। ॾाढा माण्हू जेको आहे ॿचिड़ा परेशान असांजा ॾाढा। असांजे स्कूल जो कमु बंदि आहे। स्कूल जे कम में सामान वामान खणी विया आहिनि, असांजा ॿारड़ा दर पदर आहिनि, स्कूल जो कमु करणी नथा अचनि, छाजे लाइ ख़बर ई न आहे। महिरबानी हिन खे चओ त स्कूल जो अची कमु करनि, असांजा ॿार दर पदर आहिनि, पढ़नि ई नथा असांजा ॿार। महिरबानी करे हिन खे चओ जल्दी में जल्दी स्कूल तयारु करनि। स्कूल जो गौर ई नथा करनि। स्कूल जो चोथों पंजो साल आहे, स्कूल हिते जिते आहे उते ई पियो आहे। 3 ॾींहं कमु करनि था त महीनो अचनि ई नथा। बराए महिरबानी हिन खे चओ त अची स्कूल जो कमु शुरू करनि। ॻोठ पुराणे जंगू जो स्कूल इन टाइम चौथों साल आहे, कमु स्टार्ट थी रहियो आहे। अॼु ताईं स्टार्ट कमु 6 महीना थिया आहिनि। सामान सॼा स्कूल जा खणी विया आहिनि ठेकेदार, सामान हर शइ हलियो वियो आहे। हिन टाइम असांजा ॿारड़ा बिल्कुलु तंग थी रहिया आहिनि। हिते स्कूल में बॉइज़ स्कूल अब्दुल कादिर खोसो जा ॿारड़ा सिर्फ़ु वणनि जे हेठों ॿारड़ा सिर्फ़ु तंग थी रहिया आहिनि। गर्ल्स स्कूल में सिर्फ़ु गर्ल्स तंग थी रहिया आहिनि। गर्ल्स स्कूल में हिन टाइम बॉइज़ छोकिरा पढ़ी रहिया आहिनि। हिन टाइम बराए महिरबानी असांखे हाई स्कूल जल्द में जल्द तयारु करे ॾिजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां लोकल टीचर आहियां, असांजो स्कूल जेको आहे तमामु हिन वक़्तु जेको असां तालीम ॾेई रहिया आहियूं ॿारनि खे ज़बून कंडीशन में आहे। बिल्डिंग जेको आहे उनजा छापड़ किरी रहिया आहिनि। जेको नओं स्कूल असांखे मिलियो आहे यूएसएड तरफ़ां, उहा उनजी कंस्ट्रक्शन में तमामु देरि थी चुकी आहे। बहरहाल तालीम जे हवाले सां असांखे तकलीफ़ आहे। सेप्टेम्बर में तमामु गर्मियूं हुयूं, गर्मियुनि बि असांजा ॿार ॿाहिरि वेही करे तालीम हासिलु करे रहिया। हाणे हिन वक़्तु बि सर्दी आहे, वणनि जे हेठां ॿाहिरि तालीम जे हवाले सां तकलीफ़ तमामु घणी आहे। उन जे लाइ यूएसएड गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहा गुज़ारिश कयूं था जेतिरो थी सघे असांजे स्कूल खे जेको आहे जल्दी मुकमल करे ॾिए। असांजो ॻोठ जो हाई स्कूल अब्दुल कादिर खोसो जो कमु रोले जो शिकार आहे। सामान वापसि खयूं था वञनि ट्रैक्टर ते डेली वाइज़, हेल्सन सीमेंट वग़ैरह सॼा वापसि खयूं था वञनि। ॿियो दरवाज़ा जो लॻल हुया उहे बि पटे खणी विया वापसि। असांजो अर्ज़ु आहे त इहो स्कूल जो कमु जल्दी बहाल करायो वञे। तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु हुयो त हितां जो जेको ठेकेदार हुयो उहो अध में कमु छॾे करे हलियो वियो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ठेकेदार जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। कैमरामैन रियाज़ भुट्टे सां गॾु अल्ताफ़ भुट्टो, जेकब न्यूज़, मुबारकपुर।